नाज़रीन, खैरपुर मां रिपोर्टर अली गुलशर जी रिपोर्ट मुताबिक़ डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर प्राइमरी खैरपुर मोहतरम अयाज़ हुसैन मैसर खैरपुर के गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल स्टाफ क्वार्टर में पाक फ़ौज के हवाले से रखियल एक तकरीब में शिरकत कई। स्कूल के ॿारनि तकरीब में मुख़्तलिफ़ टेबलो पेश कया, मुख़्तलिफ़ मिली नगमा पिण ॿुधाया। बेहतरीन परफॉर्मेंस ते डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर प्राइमरी खैरपुर मोहतरम अयाज़ हुसैन मैसर स्कूल हेड ऐं स्टाफ समेत सभिनी ॿारनि जे हिम्मत अफ़ज़ाई कई। डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर प्राइमरी खैरपुर मोहतरम अयाज़ हुसैन मैसर गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल स्टाफ क्वार्टर जे गेट खां स्टाफ क्वार्टर मेन गेट ताईं पाक फ़ौज की हिमायत में एक रैली पिण कढी, जंहिंमें स्कूल के ॿारनि पाक फ़ौज की हिमायत में नारा पिण लगाया। उन मौके ते डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर प्राइमरी मोहतरम अयाज़ हुसैन मैसर तकरीब में सदारती खिताब कंदे चयो त पाक फ़ौज जे हूंदे पाकिस्तान जा दुश्मन असांजे सरहदनि जे तरफ़ मेरी अख खणी ॾिसी बि नथा सघनि। असांजी आर्मी सां जेको बि टकराइबो उहो माज़ी बणिजी वेंदो। जेकॾहिं इंडिया पंहिंजे हरू-भरू वारी होड़ तां न लथो त संदसि खे शिकस्त नसीब थींदी। असां चइनी सूबनि जा माण्हू पंहिंजी फ़ौज सां हर मोड़ ते गॾु आहियूं। मुल्क ख़ातिर जान ॾियण खां बि कोन ॻुभाईंदासीं।